मुल्क के केतराई चैलेंजेस दरपेश आहिन। मुल्की मईशत की बेहतरी लाए कदम खणी रहा आहियूं। मुआशी बहरान इत्तेहादी हुकूमत के विरसे में मिलियो। जल्द मुआशी मसइलन ते ज़ाब्तो आणे वठंदासीं। नाणे वारे वफाकी वज़ीर इसहाक डार जो इस्लामाबाद में तकरीब के खिताब। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो गवादर जो दौरो। सिक्योरिटी सूरतयाल ते ब्रीफिंग। आर्मी चीफ बलोचिस्तान लाए पेशेवराने अज़्म सां कम जारी रखण ते ज़ोर ॾिनो। जनरल आसिम मुनीर जे चूंडियल नुमाइंदनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल चवे थो आङुरियुनि ते ॻणण जेतिरा अंसर बलोचिस्तान जे अवाम ऐं फ़ौज जे अज़्म खे नथा घटाए सघनि। अमुन खुशहाली खे यकीनी बणाइण लाइ पुर आज़मा आहियूं। ISPR मूजिब आर्मी चीफ तालीम सोलर सिस्टम लॻाइण मुहाणनि बाबति भलाई जे मंसूबनि जो ऐलान कयो। इमरान खान जे टिन मुख़्तलिफ़ अदालतुनि में उबूरी ज़मानतुनि वारो मामलो। इमरान खान जी उबूरी ज़मानतुनि वारियुनि दरख़्वास्तुनि ते ॿुधणियूं अॼु थींदियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट ऐं स्पेशल कोर्ट में ॿुधणियूं थींदियूं। इमरान खान ज़ाती हैसियत सां अदालतुनि में पेश न थींदो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में इमरान खान जो औरत जज ज़ेबा चौधरी के धमकी ॾियण वारे केस जी ॿुधणी। इमरान खान जो वकील नईम पंजोता सिविल जज राना मुजाहिद रहीम जी अदालत में पेश। इमरान खान जी सेहत इजाज़त नथी ॾे त इस्लामाबाद ताईं सफ़र करे सघे। इमरान खान जी जान के ख़तरो संजीदा नौईअ जो आहे। सिक्योरिटी ख़दशनि खे नज़र में रखंदे अॼु हाज़िरी खां छूट ॾिनी वञे। दरख़्वास्त में इस्तदा। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान ते हिकु ॿियो केस दाख़िल। केस गुज़िरियल ॾींहुं हंगामे ऐं तशद्दुद वारनि वाक़िअनि ते दाख़िल कयो वियो। इमरान खान ते केस DSP रायबन जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। हथियारबंदनि समेत 3 खां 400 माण्हुनि ते ॿधल जथे हंगामो कयो। FIR जो मतन। पेशीअ खां इनकार करण ते इमरान खान खे गिरफ़्तार करे पेश कयो वञे। तौहीन अदालत जो रिस्क न खणंदासीं। 20 अप्रैल ते चूंडूं थियूं त हिसो ज़रूर वठंदासीं। आइन में लिखियल आहे त चूंडूं हिक ई वक़्तु थींदियूं। इलेक्शन कमीशन सां ग़ैर मशरूत सहकार कंदासीं। इलेक्शन में अदलिया पंहिंजा माण्हू ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान चवे थो आइन में लिखियल आहे त समूरनि सूबनि में निगरान हुकूमत थियणु घुरिजे। चवे थो चूंडुनि में 85% तालीम खाते जो हूंदो जेको आदमशुमारी में मसरूफ़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। मुल्क जे मुआशी ऐं सियासी सूरतयाल ते वीचारियो वेंदो। इजलास में पंजाब ऐं KPK में चूंडुनि बाबति बि गौर वीचार थींदो। पंजाब ऐं KPK में चूंड तैयारियुनि बाबति इलेक्शन कमीशन जो इजलास अॼु थींदो। इलेक्शन कमीशन जो सेक्रेटरी चूंड तैयारियुनि बाबति ब्रीफिंग ॾींदो। चूंडुनि दौरान सिक्योरिटी प्लान बाबति बि ब्रीफिंग, सिक्योरिटी इंतज़ाम करण जी हिदायत बि ॾिनी वेंदी। चीफ इलेक्शन कमिश्नर सां PTI जे मेंबरनि जी मुलाक़ात वारो मामलो। तहरीक इंसाफ जो आला सतही वफ़द अॼु इलेक्शन कमीशन पहुचंदो। शाह महमूद कुरैशी, असद उमर ऐं ॿियनि ते ॿधल वफ़द अॼु चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात कंदो। PTI अॻवान हलीम आदिल शेख खे सिक्योरिटी फराहम करण वारो मामलो। सिंध हाई कोर्ट घरू सेक्रेटरी ऐं SSP सिक्योरिटी खां जवाब तलब करे वरितो। अदालत SSP सिक्योरिटी खे ईंदड़ ॿुधणी ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। केस जी ॿुधणी 24 मार्च ताईं मुलतवी कई वई। ऐं मेहर भरसां ॻोठ जाफर चांडियो में घर में फायरिंग सबबि 2 औरतूं मारिजी वियूं। मारिजी औरतुनि जी सुञाणप मुस्मा ज़ाहिदा ऐं हबीबा चांडियो तौर थी। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी तां पेश आयो आहे। सगन भाइरनि ऐं सौटनि में संगावती तकरार हलंदड़ हो। उन खां अॻु आशिक़ चांडियो ऐं संदसि भेण बि क़तल थी चुकियूं आहिनि।